अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड में दोस्तों पहिरीं ॻाल्हि त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हिकिड़ी ख़ुशख़बरी दुलाब ड्रामे खे 100 किस्त ते ख़तमु कयो पियो वञे। जीअं ड्रामो डिघो न थिए, डिघो ड्रामो जेको थी वेंदो आहे उहो मज़ो छॾाए वेंदो आहे। इन जे करे हिन ड्रामे खे 100 ते ख़तमु करनि पिया। हाणे हलूं था अॻिते ड्रामे जी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। कूंज जेको आहे मंसूर खान हवाले करे छॾी तव्हांखे ख़बर आहे रहज़न ऐं ककर वारनि जे। छा हाणे हू घर में वाइदो ख़िलाफ़ी कंदा उनखे मारींदा वञी? न दोस्तों, उनखे मारींदा कोन, लेकिन इहो आहे उनखे क़ैद करे छॾींदो ककर ऐं उनजे मथां सख़्ती वरी कंदो ऐं उनखे मारींदो कोन। इहा दिलि जाए कयो। ऐं रहज़न ऐं ककर वारा वरी शाहनवाज़ ख़ान सां मिलंदा, उनखे बि ख़ुशख़बरी ॾींदा त असां छोकिरी वठी आयासीं। ऐं रहज़न चवंदो हाणे मां शाहपर नथो कुड़ाए सघां, जे न ॾे हा त पोइ मां शाहपर ज़रूरु कुड़ायां हा। मुराद जेको आहे राज़ी थी वेंदो आहे मंसूर खान सां फ़ैसिले जे लाइ, ठाह जे लाइ, गुलपरी वापसि करण जे लाइ बि राज़ी थी वेंदो आहे। मुराद मंसूर खान खे चवंदो आहे जीअं तूं चवंदे उहे कंदासीं ऐं होॾो सोढ हला उहो बि मिड़ई कंहिं न कंहिं तरीक़े सां राज़ी थी वेंदो आहे, छो त उहो थोरो अलॻि हिकु पासे थो रहे ऐं सोटनि सां का ॻाल्हि सचाई नथो करे। ऐं दोस्तों मां त ॿुधाईंदो हलां शाहनवाज़ खान परेशान थी वेंदो। वरी फ़ोटू जेका मंसूर खान जो हैदर जेको आहे उहो मोकिलींदो आहे इहे कढी करे ऐं शाहनवाज़ खान ॾिसंदो आहे परेशान थी वेंदो आहे। हीअ छा भेण, रहज़न ककर वारा चांहियूं था पीअनि, खिलनि था, इहे ताना मेणा बि रहज़न ककर खे ऐं जेको आहे शाहनवाज़ खान ॾींदो। तव्हांखे ग़रत न आहे, कारे जे दर ते तव्हां चांहियूं पीतियूं, फलाणे कयो टीर कयो, यानी उन्हनि खे भड़काईंदो। वीडियो पुॼाणी ते लाइक सब्सक्राइब उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु कंदा।